वेलकम बैक नाज़रीन। असांजो जेको ख़ुसूसी ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी आहे। ब्रेक में वञण खां पहिरियों असां सां गॾु जेके महिमान हुया तव्हां उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुयूं। सलीम ज़िया साहब हुया, मरकज़ी नायब सदर आहिनि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जा। जीअं असांजे अॼु ख़ुसूसी ट्रांसमिशन में इहो सिलसिलो जारी रहंदो, महिमान असांजा जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ अॻवान मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा ऐं कुझु तज़िया निगार जेके आहिनि उहे असां सां शामिलु थींदा। हींअर ब्रेक में असां जेको आहे वेलकम वापसि आहियूं त कयूं था साईं मुमताज़ रज़ा सियाल साहब, ऐं इहे पाकिस्तान अवामी तहरीक जा जेके आहिनि नुमाइंदा आहिनि जेके सिंध जी नुमाइंदगी कनि था। साईं सियाल साहब, इनकलाब हले पियो, लॉन्ग मार्च हले पई, तव्हां कराची में वेठा आहियो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां कुछ शेर चवंदुसि, अर्श वाले मेरी तौक़ीर सलामत रखना, अर्श वाले मेरी तौक़ीर सलामत रखना, फर्श के सारे खुदाओं से उलझ बैठा हूँ। अच्छा सही, ठीक है साईं। वाह वाह। असल में ॻाल्हि इहा आहे जो लॉन्ग मार्च असांजो इंशाअल्लाह ताला सुभाणे शुरू थींदो ऐं यकीनन शुरू थींदो इंशाअल्लाह ताला। ऐं जेको अवाम असांजो पाकिस्तान जो अवाम तवक़ा करे थो त हिन ज़ालिम निज़ाम मां उनखे छुटकारो इंशाअल्लाह मिलंदो। छाजे करे जो हिन निज़ाम अॼु ॾींहं ताईं कंहिंखे को बि डिलीवर न करे सघियो आहे। 1947 खां वठी तव्हां ॾिसो अॼु ॾींहं ताईं सही, करप्शन इंतिहा ते आहे, बेरोज़गारी आहे, बदअमनी आहे, सही, तंहिंखां पोइ धांधली आहे, उन जे अलावा जाली डिग्री आहे। यानी हर शइ हर सेक्टर में तव्हां ॾिसंदो त तव्हांखे हर जॻह ते गंद ई गंद नज़र ईंदो। का बि उहो ग़रीब तबिके या मुतवसित तबिके जे लाइ का बि हिननि अॼु ॾींहं ताईं न कानून साज़ी कई आहे, न उन ते अमल दरामद करायो आहे। 1973 जो आइन जेको आहे मुतफ़िक़ आइन हो ऐं असीं उन आइन ते यकीन रखूं था, असीं आइन खे जी पासदारी ते यकीन रखूं था, पर उनखे मेन अन जेको आहे उन खे नाफ़िज़ कयो वञे। साईं, आइन पाकिस्तान जे में इनकलाब जी गुंजाइश आहे? इन बिल्कुलु आहे गुंजाइश। कहिड़े आर्टिकल ते? जेको अगरि का बि शइ डिलीवर नथो करे सघे त ऑटोमेटिकली हुनजी हैसियत ख़तम थी वञे। कॉन्स्टिट्यूशनली लीगली लॉफुली अगरि असां ॻाल्हायूं था त कहिड़ी शक में आहे त तव्हां आउटसाइड पार्लियामेंट को अहिड़ो सिस्टम कयो जंहिंमें का मुल्क जे अंदरि को निज़ाम तब्दील थी वञे या फ़ैसिला जेके आहिनि उहे रोडनि रस्तनि ते थियणु खपनि? आइन में किथे बि लिखियलु कोन्हे त को बि माण्हू प्रोटेस्ट नथो करे सघे। प्रोटेस्ट त करे सघो, हाँ। जीअं असीं प्रोटेस्ट था करियूं। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेको आहे उहो PTI लॉन्ग मार्च थी करे, हा, ऐं कादरी साहिबु चए थो त इनकलाब आणींदासीं, हिननि खे घर भेड़ो कंदासीं, बसि नयो निज़ाम ईंदो। नयो निज़ाम असांजी अवाम नाज़रीन ॼाण थी चाहे त उहो निज़ाम कहिड़ो हूंदो जेको इनकलाब खां उहो निज़ाम जेको आहे 73 जे आइन जे फ्रेमवर्क में हूंदो। 73 जे आइन खे ॾिसो न, हाणे 73 जो आइन में अमेंडमेंट थी चुकियूं आहिनि काफ़ी। 18वीं तरमीम थी चुकी, 17वीं तरमीम थी चुकी, भुट्टो साहब 5-6 तरमीमूं कयूं अवाइली दौर में। त इंसान माण्हुनि जे फलाह बहबूद जे लाइ तरमीम थी सघनि थियूं, पर हुक्मराननि पंहिंजे फलाह बहबूद जे लाइ तरमीमूं कयूं आहिनि, न की अवाम जे लाइ। असीं चाहींदासीं त अवाम जे लाइ उनमें तरमीमूं थियनि, अवाम खे कुझु डिलीवर थिए, सुठो ग़रीब माण्हू जे लाइ इलाजु हुजे मुफ़्त, हुनजो शेल्टर हुजे, हुनखे रोज़गारु हुजे, हुनजो इज़त ऐं जो तहफ़ुज़ हुजे, अमन अमान हुजे, मतिलबु आहे की तालीम हुजे। जेको ॾिसो अॼु 21वीं सदी में असीं दाख़िल थी विया आहियूं त उन में जेके बुनियादी ज़रूरत अॼु पूरे तव्हां ॾिसो पाकिस्तान जो सिनारियो में ॾिठो त उन ई पाणी जेको आहे ॿारणी में तव्हां ॾिसो पाणी उन में जानवर कुतो पाणी पीए पियो, उन में इंसानु पाणी पियो पीए। यार एतिरो बि डिलीवर न करे सघिया आहिनि। हीअ तव्हां चओ था बुनियादी जेके ज़रूरियात आहिनि ज़िंदगी जूं, जंहिंमें सिविल साइड ते असां सिविक साइड ते ॻाल्हायूं था, त हीअ नंढड़ा मसइला आहिनि जेके लोकल एडमिनिस्ट्रेटिव लेवल जा मसइला आहिनि। न सही ॾिसो, तव्हां चओ था त तव्हां अगरि इनकलाब आणींदव त हुन में सभु सही थी वेंदो। असां ॾिसो न, असां यानी की यूनियन काउंसिल लेवल खां वठी ऐं अप टू प्रोविंस ताईं असां हर उहा शइ कंदासूं जेके अवाम जे मुफ़ाद में हुजे। उन लेवल जे रूट्स खे वठी ईंदासूं, उन्हनि खे इक़्तिदार में शरीक कंदासूं। डॉक्टर साहब जो जेको 10 निकाती प्रोग्राम आहे उन में तमामु शयुनि जो वज़ाहत थियल आहे ऐं इंशाअल्लाह ताला हर माण्हू चाहींदो त हीउ पाकिस्तान हाणे मुंहिंजो आहे। हिन वक़्तु चाहे थो अलाए हिन हुक्मरान जो पाकिस्तान आहे मुंहिंजो थोरी आहे। असांजो निज़ाम अचण खां, निज़ाम सही दुरुस्त थियण खां पोइ हर माण्हू चाहींदो हीउ पाकिस्तान त मुंहिंजो बि आहे यार, आउं बि हिन जो मालिक आहियां। हीउ पाकिस्तान मोहम्मद अली जिन्ना मुंहिंजे लाइ बि ठाहियो हो
अशराफ़ीअ जा न। हीअ त हर माण्हू सोचे थो यार अशराफ़ीअ जो पाकिस्तान आहे, असांजो कुझु कोन्हे। इहो सेगमेंट किथे आहे सोसाइटी में, इहो किथे आहे? साईं ॾिसो न, जेके पीपल्स पार्टी जा वोटर आहिनि उहे वोट कनि था, सम्झनि था असां पंहिंजो हक़ जेको आहे इस्तेमालु कयो। नून लीग वारा पंहिंजे हिसाब सां था कनि, काफ लीग वारा पंहिंजे, जमात इस्लामी पंहिंजो, MQM पंहिंजो। त तव्हां छा था सोचो, तव्हां पोइ हुननि जो जेको आहे मैंडेट जो को एतिराम कोन्हे? माना न, मैंडेट जो एतिराम ॾिसो न सर, मैंडेट उहो आहे, अगरि जाली मैंडेट आहे त पोइ एतिराम न आहे, पोइ त हुन लाइ सज़ा आहे। इहो केरु तयन कंदो त जाली आहे जाली? हाणे ॾिसो न, हाणे इलेक्शन कमीशन जेका आहे, तव्हां ॾिसो ग़ैर आइनी तौर ते इलेक्शन कमीशन जेके 4 मेंबर हुआ प्रोविंस जा, उहे उन्हनि जो को इंटरव्यू कोन थियो, उन्हनि जी का सिलेक्शन कानूनी तरह सां कोन थी। कमेटी हूंदी आहे, उन कमेटी में न आया उहे माण्हू, हुननि सिर्फ़ु नॉमिनेट कया त यार हीउ मुंहिंजो माण्हू आहे, हीउ मुंहिंजो मुफ़ादात जो तहफ़ुज़ रखंदो, हीउ पीपल्स पार्टी वारनि सभिनी खटाईंदो, हीउ नून लीग वारनि खे खटाईंदो, हीउ जेको ANP वारनि खे खटाईंदो। अहिड़े नमूने सां उन पंहिंजा माण्हू ॾिना। जेको ग़ैर आइनी हो, ऐं डॉक्टर साहिबु उन जे लाइ सुप्रीम कोर्ट में वियो उन टाइम ते, ऐं चीफ जस्टिस हो इफ़्तिख़ार चौधरी। इफ़्तिख़ार चौधरी जे साम्हूं जॾहिं वियो त हुनखे चई भाई पिटीशन जेका आउं विधां थो, त हुन चयो आपकी नेशनलिटी जो है वो मतलब कनाडा की है। उन चयो भाई नेशनलिटी छोड़े, आप देखें मैं पिटीशन कौन सी दे रहा हूँ, इस पर बात करें। चई नहीं आपकी नेशनलिटी नहीं है। मतिलबु इहा तव्हां ॾिठो हूंदो पूरे मीडिया ते इहा ॻाल्हि आहे। डॉक्टर साहिबु ॿाहिरि अची जेको ॻाल्हि कई त भाउ हीउ माण्हू जेको आहे त वन साइडेड, दिमाग़ु हिन जो जेको आहे हिकिड़ो माइंड सेट थियल आहे। त इहो सॼो सिस्टम जेको आहे हिकिड़ो अशराफ़िया जो सिस्टम ठाहियल हो, जंहिंजे तहत इलेक्शन थी, जंहिंजे तहत सॼो जेको आहे सो अॼु हुनजो नतीजो, छो जो ॿ ॻाल्हियूं हुयूं न साईं, असां सिस्टम जे ॿाहिरि हुआसीं। असां चई जाली मैंडेट थींदो, जाली इलेक्शन हूंदी, हीउ सॼो सिस्टम ई ख़राबु आहे, हीउ सुभाणे माण्हू रोईंदा। असीं सिस्टम खां ॿाहिरि अची वियासीं, ऐं हू सिस्टम जे अंदरि विया। हुन सिस्टम जे अंदरि वञी जॾहिं उहो ॾिठो त हीउ सिस्टम ई सॼो ख़राबु आहे, हू ॿाहिरि अची विया हलिया इमरान ख़ान वारा। साईं हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे न, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ 2013 जी जेका आम चूंडियूं थियूं उन में हिसो वरितो जी, ऐं धांधली जो इल्ज़ाम हणनि पिया। उहे चवनि पिया त कुझु हल्कनि जे अंदरि थियो आहे ऐं काफ़ी ॻाल्हियूं वरी उन्हनि जे पंहिंजे हल्के में बि, कराची में बि थियो आहे त उन्हनि जो रिकाउंट में जेको आहे उहो जमात इस्लामी जी सीट मिली वई। इहो हर जिथे किथे न न न पीपल्स पार्टी बि चवे थी पई, हुननि जा बयान बि इहे हुया, पर चवण जो मक़सदु इहो त इमरान ख़ान या हुनजी जेका जमात आहे उहो पार्लियामेंट में त आहे, मौजूदु आहे, ऐं अगरि हुननि मार्च कयो आहे त उहो ज़रूरु कुझु पंहिंजूं हुननि जूं डिमांड्स हूंदियूं जेके हुन डिमांड्स खे मञराइण लाइ कयो आहे। जेको वरी कल्ह वज़ीर आज़म साहिबु जेको आहे उहो 3 रुकनी कमेटी सुप्रीम कोर्ट मां हुनजी जांच कराइण जी बि ॻाल्हि कई आहे। उन को मुस्तरद करे ताहिरुल कादरी साहिबु जेको आहे उन इहो चयो त मां या मुंहिंजे औलाद या को भेण भाउ ख़ानदान इलेक्शन में हिसो न वठंदो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। त हाणे इनकलाब पोइ ईंदो त उन वक़्तु इनकलाब में केरु ईंदो पोइ, माना अॻिते सिस्टम खे केरु टेक ओवर कंदो? ॾिसो न साईं, असां माण्हुनि खे शोर ॾेई छॾियो आहे। हाणे मज़दूर जो जेको सो नुमाइंदो मज़दूर हूंदो, मज़दूर जो नुमाइंदो मिल ऑनर कोन हूंदो, स्टूडेंट जो नुमाइंदो, तालीम जो नुमाइंदो जेको हूंदो उहो तालीम याफ़्ता माण्हू हूंदो, जाहिल वॾेरो कोन हूंदो। ठीकु आहे न? अहिड़े नमूने सां जेके बि सेक्टर जीअं एग्रीकल्चर जो नुमाइंदो जेको हूंदो सो हिकिड़ो ब्यूरोक्रेट कोन हूंदो। मुंहिंजो सवाल इहो आहे कीअं ईंदो? इलेक्शन जे ज़रिए ईंदो? इलेक्शन ज़रिए ईंदो, बिल्कुलु। इलेक्शन में तव्हां सम्झो था त मतिलबु ॾिसो न, जेके पॉपुलिस्ट जेके आहिनि वोट बैंक जंहिंजो आहे, जिन जमातुनि जो, जिन पार्टियुनि जो, त तव्हां सम्झो था त उन्हनि खां खटी वेंदो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, ऑन द रिकॉर्ड जेका ॻाल्हि आहे, क़ौमी असेंबली जे फ्लोर ते चौधरी निसार अली ख़ान हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी जेका ऑन द रिकॉर्ड आहे। हुन चयो त भई हर हल्के में 60 खां 70,000 वोट जाली आहिनि जेके ट्रेसेबल न आहिनि। हाणे इहो इलेक्शन कहिड़ो इहो इलेक्शन जे मथां एॾो वॾो सवाल या निशान आहे जो सिस्टम पूरो लपेटे सघिजे थो। भई जॾहिं सभु इहे जेके आहिनि सो अनआइडेंटिफाइड आहिनि इहे जेके वोट, त पोइ कहिड़ो नुमाइंदो आहे, कंहिंजो नुमाइंदो आहे? इहो वॾो सवाल निशान आहे साईं। साईं हिकिड़ी ॻाल्हि त इहा त जॾहिं को वठी असां वटि आम चूंडियूं थियणु शुरू थियूं आहिनि, मुख़्तलिफ़ जेके बि असां वटि इलेक्शन्स थिया आहिनि, जेका पार्टी हाराए वेंदी आहे उहा त सदाईं धांधलियुनि जा इल्ज़ाम ऐं रिगिंग जा ऐं मतिलबु त साईं फिक्स मैच थी वियो, इहो त शुरू खां वठी हले थो। सही पर ॻाल्हि इहा आहे त वरी हाणे अगरि असां ॾिसूं 2008 वारे इलेक्शन खे या पोइ 2013 वारे खे,
त 8 में त नून लीग जेका आहे उहो अहिड़ी वाज़े अक्सरियत न आणे सघी। नवाज़ शरीफ़ साहिबु उनजो ॾुख जो इज़हार कल्ह ख़िताब में बि कयो त मूंखे मुंहिंजा नॉमिनेशन पेपर्स जेके आहिनि उहे रद्द कया विया। ऐं पोइ हिकिड़ो ख़ैर शहबाज़ शरीफ़ साहिबु वरी उहो खोसे साहिब खे आरज़ी CM करे ऐं पोइ इलेक्ट थी अची वियो हिकिड़े कॉन्स्टिट्यूंसी में। ऐं पोइ वरी हिते पीपल्स पार्टी बि चए थी त ठीकु आहे असां हिन भेरे एतिरी मेजोरिटी में वास्ट मेजोरिटी में न अची सघियूं। सिंध में असांजी जेका हुकूमत आहे नेशनल लेवल ते उहो चवंदा भले 5 साल असां काटिया, सदर वज़ीर आज़म असांजो, हाणे तव्हांजो आहे। त तव्हां छा था सम्झो त असां अगरि वञूं था अॼु खां 7-8 साल पहिरियों त इहो चवंदा हुआ असांजी जमहूरियत खे टाइम नथो मिले। हाणे जमहूरियत खे टाइम मिलियो आहे, घटि में घटि हिकिड़ी स्मूथ ट्रांज़ेक्शन थी आहे, उन में काफ़ी प्रॉब्लम्स थियनि था। का बि हुकूमत 100% कारकर्दगी न ॾींदी आहे, पर हाणे उन जा ॿिया बि त के तरीक़ा थी सघनि पिया त जंहिंजे ज़रिए जेको आहे इन्हनि सभिनी मसइले मसाइल खे हल कयो वञे। त तव्हां सम्झो था त इनकलाब ही हिकिड़ो रस्तो आहे। इनकलाब त सॼे निज़ाम खे तब्दील कंदो आहे। पोइ हुन जो मतिलबु त असां कॉन्स्टिट्यूशन बि नओं आणींदासीं। न कॉन्स्टिट्यूशन त इहो रहंदो, इहो रहंदो। अमेंडमेंट्स रहंदियूं। ॾिसो न हाणे ॿुधो, केतिरो amendments ईंदो? तव्हां चाहियो था त निज़ाम न बदिलिजे ऐं जेको आहे सो इहो सिस्टम हलंदो रहे उहो, ऐं इलेक्शनूं इन सिस्टम जे तहत थींदियूं रहनि। इन जो मतिलबु इहो थियो त गटर ते वेही ऐं विज़ू करे माण्हू चओ नमाज़ पढ़ां थो। इहे त कतई मुंहिंजो मतिलबु इहो न चवण जो, मुंहिंजो जेको मतिलबु आहे उहो इहो चवण जो त जेके रिफॉर्म्स जी ॻाल्हि पई अचे न साईं, हाणे 33 रुकनी कमेटी हिकिड़ी पार्लियामेंट जोड़ी आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा अॻवान बि आहिनि, हर पार्टी जा। उन में नुमाइंदगी आहे त भई तव्हां इस्लाहत आणो, इस्लाहत तव्हां आणियो, अमेंडमेंट्स कयो, तरमीमूं कयो, पार्लियामेंट में उनखे पास करायो। त इहो त हिकिड़ो सही जमहूरी अमल आहे जेको सम्झ में बि अचे थो। ऐं ईअं ई पार्टियुनि जेको आहे जॾहिं आसिफ ज़रदारी साहिबु आयो पावर में या पीपल्स पार्टी आई त अरिड़हीं अमेंडमेंट जेका आहे, जेका देरीन हिकिड़ो पुराणो मसइलो उहो बि हल थी वियो। आर्टिकल 52B जो मसइलो हल थी वियो। त इहे पार्लियामेंट में ईअं 2-2 करे तव्हां एड्रेस कंदा हलो त बहितर न आहे, बजाए हिन जे जो तव्हां हिकिड़ो रोड ते अरिड़हीं तरमीम जेका आहे उन जो क्लास जेको आहे 63A, उहो अगरि वञी पढ़ी वठो तव्हांखे बादशाह नज़र अची वेंदी हली। 63A तव्हां थोरो वज़ाहत कयो हुनजी। 63A में हिननि अमेंड कराई आहे जेको अरिड़हीं तरमीम में, उन में इहो आहे त को बि हिननि जो मतिलबु आहे इलेक्टेड जेको आहे सो MNA या इलेक्टेड नुमाइंदो जेको बि आहे उहो पंहिंजी मर्ज़ी सां वोट न कंदो, पंहिंजी ज़मीर जे मुताबिक़ वोट न कंदो, खुफ़िया रायशुमारी ज़रिए या कंहिं बि ज़रिए। अगरि ईअं कंदो त पार्टी जो जेको हेड हूंदो उहो इलेक्शन कमीशन खे लिखंदो हिन जी रुकनीत मनसूख़ करे छॾियो। छाजे करे हिन असांखां पुछियो कोन्हे, पंहिंजे ज़मीर जे मुताबिक़ हिन वोट करे छॾियो आहे। अच्छा, यानी कि एतिरे क़दुरु हुननि खे जकड़ियो वियो आहे। इहा जमहूरियत आहे, हिन खे जमहूरियत चवंदो। हीअ जेको बि अमेंडमेंटूं थियूं आहिनि इहो अशराफिया पंहिंजे मुफ़ाद में कयूं, न कि अवाम जे मुफ़ाद में। अमेंडमेंट जेका बि आहे चाहे अरिड़हीं हुजे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मां चवां थो त ॾिसो न कॉन्स्टिट्यूशन ॾिसो तव्हां, 1 खां वठी 9 ताईं आईन पाकिस्तान चवे थो त बाबा तव्हांजा वफ़ादार रहंदो पाकिस्तान जा, तव्हां अवाम आहियो, हाकिमियत अल्लाह जी आहे, ऐं अवाम जमहूर जो जेको आहे सो उन जो राइट आहे त उहो हुकूमत खे तस्लीम करे, उन जी तमामु हर शइ खे मनो ऐन तस्लीम करे। पोइ 9 खां पोइ 40 ताईं पोइ हुकूमत उनखे स्टेट हिनखे हीअ ॾींदी, हीअ प्रोवाइड कंदी, हीअ प्रोवाइड कंदी, हीअ प्रोवाइड कंदी, हीअ प्रोवाइड कंदी। ठीकु आहे, पहिरीं त उहो घुरे थो, तंहिंखां पोइ चवे थो तव्हांखे असीं हीअ ॾींदासूं। अगरि उहे नथा ॾियनि, असां हिकिड़ो ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे, ब्रेक वठण बि ज़रूरी आहे। नाज़रीन ब्रेक वठूं था, वापसि अचूं था। वेलकम बैक नाज़रीन। असांजी ॻाल्हि ॿोल हली रही आहे मुमताज़ रज़ा सियाल साहिब सां, जेके पाकिस्तान अवामी तहरीक जा नुमाइंदा आहिनि सिंध मां। सियाल साहिब, ब्रेक में वञण खां पहिरियों जेका ॻाल्हि ॿोल पंहिंजी हली रही त कुझु अचूं था कुझु ॿियनि मौज़ूअनि ते बि। तव्हां खां पहिरियों असां सां गॾु जेके हुया महिमान पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जा हुया, ऐं उन्हनि इहा ॻाल्हि चई त हीउ जेको ताहिरुल क़ादरी साहिबु जेको जज़्बात में अची स्पीच कई आहे, उन में काफ़ी ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके उनजे अगेंस्ट वञनि थियूं पियूं, ऐं उन्हनि चयो त पोइ वरी उनजी वज़ाहत बि कनि था, पर लोकल मीडिया जे प्रेशर ते न, पर फॉरेन मीडिया, माना
कैनेडा जे हिकिड़े सहाफ़ी पुछियो त तव्हां हीउ छा चयो आहे त माण्हुनि खे तव्हां क़तल करे छॾंदव ऐं हुतां फतवाऊं था ॾियो, त हुन ते हुन चयो न न न मूं मज़ाक़ कई आहे वॾी ॻाल्हि। त हाणे चवण जो मक़सदु इहो त इन जी वज़ाहत छा आहे, उहो ताहिरुल क़ादिर साहिबु पाण बि कई आहे त मूं मज़ाक़ कई आहे, पर इनकलाब भई मज़ाक़ त गॾु गॾु न हलंदो आहे। न मज़ाक जी ॻाल्हि कोन्हे, ॻाल्हि हीअ आहे दरअसल डॉक्टर साहिबु ॾिसो न, असांजो पूरो नॉन वायलेंट असांजो पूरो जेको आहे सिस्टम आहे, तव्हां असांजी का बि तहरीक ॾिसो, असां इस्लामाबाद में वेठा हुआसीं -5 ऐं -4 हो टेम्परेचर, उन में बि असांजो को बि कारकुन न को के पतो तोड़ियो, न को गमलो टुटो, न को कंहिं माण्हू लथई, न को का ॻाल्हि थी, ठीकु आहे न, पुरमन नमूने सां वेठासीं ऐं पूरी दुनिया ॾिठो। तक़रीबन वर्ल्ड जे तक़रीबन 97 चैनल्स जेके आहिनि लाइव हलायो उनखे, ऐं सभिनी ॾिठो त बाबा हीअ माण्हू जेके आहिनि हीअ पाकिस्तानी क़ौम जो हीअ मॉरल आहे, हीअ आहिनि जेके पुरमन तौर ते वेठा आहिनि। असां कॾहिं बि वायलेंस जी ॻाल्हि ई कई कोन्हे, डॉक्टर साहिब बि कॾहिं न कई आहे, नॉन वायलेंस आहे। डॉक्टर साहिबु अगरि का अज़ाय मज़ाक का ॻाल्हि कई बि हुजे त उहा सिर्फ़ु मज़ाक ताईं हद ताईं हूंदी, लेकिन हक़ीक़त में हुनखे संजीदा न सोचियो वञे। ॿी ॻाल्हि, डॉक्टर साहिबु अदम तशद्दुद जो फ़लसफ़ो असां कारकुननि सभिनी माण्हुनि खे ॾिनो आहे त बाबा सभु इंसान आहिनि ऐं सभु बराबरि जा हुक़ूक़ रखनि था, तो लिहाज़ा अहिड़ी का ॻाल्हि आहे कि क़त्ल जो बदिलो क़त्ल, इहो त क़ुर में आहे, ॾिसो न क़ुर पाक में आहे साईं। इहा लेकिन ॾिसो न, अगरि को माण्हू कंहिंजो माण्हू क़त्ल करे थो ऐं हुन ते अगरि जेको FIR थिए थी, उन खां पोइ प्रोसेस बि हले थी, उन मुताबिक़ अगरि उहो क़त्ल साबित थिए थो त पोइ क़ानूनी शरई सज़ा बि आहे उन ते दैयत बि आहे, ठीकु आहे न, उहो सभु तयशुदा ॻाल्हि आहे। उहो ॾिसो न, उन जूं जेके आहिनि पंहिंजूं हिकिड़ियूं सूरतूं आहिनि, या उन जूं पंहिंजी हिकिड़ी जेका आहे चइजे त जंहिं माहौल में उहो फ़ैसिलो कजे थो उनखे ॾिसणो थो पए। जी जी बिल्कुलु। पर आम तौर ते कानून तव्हां वटि आहे, कानून जो जेको बि उन जूं शिकूं आहिनि, जेको कानून तव्हां चए थो उहो तव्हांखे फॉलो करिणो आहे। असां वटि सऊदी लॉस त कोन्हनि के, असां वटि आहिनि पाकिस्तान कॉन्स्टिट्यूशन आहे, ऐं कॉन्स्टिट्यूशन में लॉ डिफाइन थियल आहे। ईअं अगरि इन मसइले ते वेंदासीं त पोइ त असां, मुंहिंजो ख़्याल आहे त उन फ्रेमवर्क खां ॿाहिरि रहियासीं। इस्लामी कानून बि त नाफ़िज़ आहे न, उन सां गॾोगॾु आहे इस्लामी जमहूरिया पाकिस्तान आहे, इस्लामी कानून मतलब शरीयत जो बि कानून नाफ़िज़ आहे। पर उहो सिर्फ़ु रेमंड डेविस जे केस में केस में तव्हां ख़बर आहे, उहो त हली थो वञे कि आम तौर ते रेमंड डेविस केस तव्हां ख़बर आहे छा हो ऐं केरु उन में केरु इन्वॉल्व हो, इहो तव्हां ख़बर आहे। असल ॻाल्हि इहा आहे जो माण्हुनि जी हिकिड़ो त माण्हू असेसमेंट नथो करे सघे, हिकदमि जल्दबाज़ी में या बुक्स जे अंदरि डॉक्टर साहिब ते इल्ज़ाम लॻाइणु, इहा मां सम्झां थो त इख़लाक़ी तौर ते तमामु हिकिड़ी घटियापन जो मुज़ाहिरो आहे। डॉक्टर साहिबु हिकिड़ो स्कॉलर आहे, PhD आहे काफ़ी सब्जेक्ट्स में, तंहिंखां पोइ उहा शख़्सियत आहे जंहिं ॿाहिरि दुनिया जे अंदरि 96 मुल्कनि जे अंदरि नेटवर्क आहे, उते उन्हनि पंहिंजे माण्हुनि खे इस्लाम जी तबलीग कई आहे। इंसान ठाहिण जे लाइ, सुठो इंसान ठाहिण जे लाइ किताबूं लिखियूं आहिनि, तक़रीबन 1000 जे क़रीब किताबूं डॉक्टर साहिबु लिखियूं आहिनि। ऐं डॉक्टर साहिब ते 4 यूनिवर्सिटियुनि में PhD कयो थो वञे, जीअं तेहरान यूनिवर्सिटी थी, दुनिया जी ॿी यूनिवर्सिटी में अल अज़हर यूनिवर्सिटी थी। त डॉक्टर साहिबु हिकिड़ो स्कॉलर आहे, ऐं स्कॉलर ऐं मज़हबी रहनुमा, उन सां गॾोगॾु हिकिड़ो सियासी लीडर बि आहे। असांजो जेको पाकिस्तान अवामी तहरीक जो जेको आहे उहो आहे पॉलिटिकल मतिलबु विजन आहे असांजो, ठीकु आहे न साईं। हिन महिल ॾिसो न, जेको तव्हां विजन जी ॻाल्हि पिया कयो त तहरीक मिनाजुल क़ुरान ऐं पाकिस्तान अवामी तहरीक हींअर मर्ज थी चुका आहिनि। जेको मां सम्झां थो त या इलाही माण्हुनि जे ख़्याल में इहा ॻाल्हि अचे थी पई त इनखे मज़हब खे ऐं मज़हबी तालीमात खे तव्हां सियासत सां मिक्स करे ऐं उनखे हिकिड़ो एक्सप्लॉइट कयो था, त इहा मुनासिब ॻाल्हि ॾिसो जी, हाणे डॉक्टर अल्लामा इक़बाल चयो जुदा हो दीन सियासत से तो रह जाती है चंगी थी, तो दीन ऐं सियासत गॾोगॾु हलनि थियूं। अगरि दीन खे असां सियासत अलॻि करे छॾियूं त पोइ चङी थी वेंदी बदमाशी। इन जो मतिलबु इहो त पोइ मदरसा ऐं जेके सियासत आहे उहो बि मर्ज थी सघनि थियूं, पोइ उन ते बि एतिराज़ न हूंदो। तव्हां पोइ जमात इस्लामी आहे, जमीयत उलमा इस्लाम आहे, फज़ल रहमान ग्रुप, इहे प्योरली मज़हबी ग्रुप्स आहिनि। इन्हनि में को पॉलिटिकल विजन आहे त थोरो घणो, अदरवाइज़ सभु मौलवी आहिनि, लेकिन असां वटि एॾो न आहे, असां वटि सभु आहिनि। ॾिसो न साईं, हिकिड़ी शइ मां तव्हां सुवाल मुंहिंजो इहो आहे त लाहौर जी ऐं पंजाब जी जंग लॻे थी बज़ाहिर, जी जी, जेका उते ई फिरे थी पई। जॾहिं असां इवेंट्स जी ॻाल्हियूं कंदा आहियूं या रेफरेंस ॾींदा आहियूं त उतां ई था निकिरनि ऐं उते ई ख़तमु था थी वञनि। पाकिस्तान अवामी तहरीक सिंध मां केतिरा माण्हू गॾु करे होॾे मोकिलिया आहिनि, इन जो तव्हां वटि को डेटा या का इंफॉर्मेशन आहे? बिल्कुलु आहे, बिल्कुलु आहे। असां सिंध मां तक़रीबन
असांजा को 26,000 माण्हू विया आहिनि हितां। सिंध में तव्हां 26,000 मेंबर्स आहिनि। हा जी जी। पाकिस्तान अवामी तहरीक जा या पाकिस्तान अवामी तहरीक मिनहाजुल क़ुरान ॿिन्ही जा। जी जी। 26,000 माण्हू विया 26,000 मेंबर विया आहिनि असांजा, ऐं उन सां गॾोगॾु वॉलंटियर माण्हू विया आहिनि। असांजे मेंबर्स जे अलावा वॉलंटियरली माण्हू काफ़ी विया आहिनि। इन करे जेके तव्हांजी तहरीक जो हिसो न आहिनि उहे विया आहिनि। मतिलबु सॉफ्ट कॉर्नर जो आहे सॉफ्ट कॉर्नर उहे विया आहिनि, उहे पंहिंजे जज़्बे सां विया आहिनि त पाकिस्तान में हिकिड़ी चेंज अचे। अच्छा। हा, छो जो हीउ जेको सिस्टम हलियो आहे इन डिलीवर कुझु कोन कयो आहे सवाइ मायूसी जे। ऐं माण्हू त एतिरा मायूस थी विया आहिनि लिया, मां तव्हांखे ॿुधायां सर, जो माण्हू ख़ुदकुशियूं पिया कनि, इज्तिमाही ख़ुदकुशियूं थियूं आहिनि, माण्हू पंहिंजा गुर्दा पिया विकिणनि। ख़ुदा जो क़िस्म एतिरी ख़तरनाक सूरत हाल आहे सिंध जी। ऐं सिंध में जॾहिं असीं वेंदा आहियूं न, असां जीअं हाणे थर में थियो, हिते जशन पिया हलियो ऐं थर में माण्हू मुआबे तव्हां ॾिठो हूंदो, तव्हां टीवी मीडिया ॾेखारियो सभिनी खे त हीअ छा पिया डिलीवर कनि, जेके 6-6 अरब रुपया जेके ख़र्च पिया थियनि हिते डांसनि ते, ऐं हुते माण्हू मरनि पिया। इहा शर्म जी ॻाल्हि आहे। हीअ जमहूरियत आहे? हीअ कहिड़ी जमहूरियत आहे? इन में पाकिस्तान अवामी तहरीक जो छा किरदारु रहियो सॼे? असां अवामी तहरीक जे तरफ़ां असां तक़रीबन 11 ट्रक असांजा जेके हुआ त थर में विया, ऐं असां हुते माण्हुनि में विरायासीं, दवाऊं विरायोसीं, कैंप लॻायोसीं। साईं माज़रत सां, इन्हनि ॾींहंनि में जॾहिं इहो ॾुकार वारी सूरत हाल हुई त मुंहिंजो बि इतफ़ाक़ थियो, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में असां विज़िट कयो, मुख़्तलिफ़ तहलकनि में, इस्लाम कोट, चाचरो, डीपलो, मतिलबु मिठी हर जॻह ते। मूंखे त को असांखे को 2-3 ॾींहं हुयासीं, कोई कैंप या तव्हांजो? बिल्कुलु, मां बि हुउसि, मुंहिंजो तालुक़ु ई उन इलाइक़े सां ई आहे। अच्छा। बिल्कुलु, ऐं हुते मीरपुर ख़ासि सां मुंहिंजो तालुक़ु आहे, ऐं उन इलाइक़े सां मुंहिंजो तालुक़ु आहे, ऐं असां सां कोऑर्डिनेट थियो, ट्रक्स आया, असां हुते विरायासीं माण्हुनि खे इमदाद। ऐं ॾिसो न, अहिड़े नमूने सां हुते KPA में जॾहिं ज़िलज़िलो आयो तॾहिं असां हुते कैंप लॻाया, त उते बि असां इमदाद ॾियूं। असां हर जॻह हर इवेंट ते मौजूदु आहियूं, असांजी एग्ज़िस्टेंस आहे। सही जी। अच्छा साईं, हाणे हिकिड़ो आख़िरी सुवाल कंदासीं, जीअं त असांजी जेका बुलेटिन जे पासे असां वधी रहिया आहियूं, टाइम असांजो थोरो आहे, ऐं बल्कि शायदि असांखे पंहिंजी गुफ़्तगू हिते ई रोकणी पए। ऐं लास्ट में तव्हां इहो ॿुधाइजो त तव्हां छा था सम्झो त अगरि सुभाणे पुलिस ऐं तव्हांजे कारकुन विच में चकरियूं थियनि थियूं, पुलिस खे हुकुम इहो आहे त कंहिंखे बि कानून पंहिंजे हथ में खणण जी इजाज़त न आहे, ऐं किथे का वायोलेशन थी त उनजो ज़िम्मेदार केरु थींदो? पहिरीं ॻाल्हि, असांजी पाकिस्तान अवामी तहरीक जो जीअं मूं अर्ज़ु कयो तव्हांखे शुरू में, त असांजा माण्हू तमामु पुरअमन आहिनि ऐं नॉन वायलेंस ते यकीन रखंदड़ क़ौम आसीं, मतिलबु आहे पार्टी आहियूं। कॾहिं बि असां जेको वायलेंस जे तरफ़ न वेंदासीं। नंबर हिकिड़ी ॻाल्हि, अगरि पंजाब हुकूमत गुलू भट्ट टाइप जा माण्हू, गुलू भट्ट टाइप जे माण्हुनि खे वर्दियूं पाराए, एलिट फोर्स जूं वर्दियूं पाराए, ऐं जीअं हिननि जा पंहिंजा माण्हू इन्हनि पंहिंजे दौर में जेके भर्ती कराया आहिनि 26,000 माण्हू, उन्हनि खे शामिलु करे ऐं पंहिंजे मक़सदनि खे, पंहिंजे इक़्तिदार खे बचाइण जे लाइ अगरि का अहिड़ी हिननि का ग़लती कई, ॿीहर मॉडल टाउन जो वाक़ियो दोहरायो, त पोइ इन जो ज़िम्मेदार बराह रास्त नवाज़ शरीफ़, शहबाज शरीफ़ ऐं हिन जी पूरी काबीना ऐं हिन जा पूरा जेके अफ़सरान आहिनि, उहे उन्हनि ते डायरेक्ट उन्हनि ते FIR दाख़िल थींदियूं, ऐं इंशाअल्लाह ताला उहे उन्हनि खे इबरतनाक सज़ा मिलंदी। छाजे करे आवाम जो रेलो आहे ऐं हुनजो जाइज़ हक़ आहे त हू पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराइनि ऐं लॉन्ग मार्च कनि। साईं मुमताज़ रज़ा सियाल साहिब, वॾी महिरबानी तव्हां असां सां प्रोग्राम में शिरकत कई। नाज़रीन, हींअर असां हिकिड़ी ब्रेक वठंदासीं जेका न्यूज़ बुलेटिन जी हूंदी, उन खां पोइ वापसि असां पंहिंजी ट्रांसमिशन खे कंटिन्यू कंदासीं।